अस्सलाम वालेकुम दोस्तो, चाल हिंद ऐं सिंध जे सभिनी सिंधी भाउरनि खे अस्सलाम वालेकुम, नमस्ते। दुनिया में जिथे जिथे रहंदड़ तव्हां सिंधी आहियो, सिंधी सम्झंदड़ आहियो, सिंधी वीडियो ॾिसंदड़ आहियो। असां थर जा जेके माण्हू कुझु अहिड़ा आहिनि जेके थर खे हाईलाइट कनि पिया ऐं हू पंहिंजी वीडियोज़ यूट्यूब ते अपलोड कनि पिया। तव्हां ॾिसो, ही थर जा जेके अणांगा रस्ता आहिनि, इन्हनि ते सफ़र करे वीडियो खे कैप्चर करे अपलोड कनि था। तव्हांजे लाइ केॾियूं मुश्किलातूं आहिनि। उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु इहो त असां पंहिंजे थर जे बारे में दुनिया खे ॿुधाए सघूं त असांजो जेको थर आहे हर नेमत सां मालामाल आहे। जीअं असांजा कखावा घर हिक ॿिए खां परे ऐं बरसाती मौसम में हिकिड़ो तमामु प्यारो दिलकश नज़ारो ॾींदड़ थर, उन जा माण्हू बि अहिड़ा प्यारा, सुठी सोच रखंदड़, दुनिया लेवल ते सिंधी ॻाल्हाईंदड़, सम्झंदड़, पढ़ंदड़ रहनि था। हाणे उन्हनि सभिनी जो फ़र्ज़ु आहे त जेके बि दोस्त सिंधी वीडियो अपलोड कनि पिया, सिंधी हुजनि, उर्दू हुजनि या कंहिं ॿी ॿोली में, जेके थर खे हाईलाइट कनि पिया, त तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां उन्हनि खे सब्सक्राइब करियो, उन्हनि जो वीडियो ॾिसो, लाइक करियो ऐं दोस्तनि खे शेयर करियो। ही थर जा सादा कखावा घर ॾाढा हवादार ऐं वणंदड़ हूंदा आहिनि। असां थर जे माण्हुनि खे तव्हां शहरनि में किथे सुठनि एसीअ वारनि होटलनि में विरायो, पर असांखे जेको मज़ो पंहिंजे अङणनि ते ईंदो आहे, पंहिंजे थर ते कखावनि घरनि में। ही हिकिड़ी मस्जिद ॾिसो, थर में तमामु प्यारे नमूने सां ठाही वई आहे, प्यारे अंदाज़ में। ही थर जा माण्हू जेके माल जी देखभाल कनि था, उन्हनि जो गुज़र सफ़र इन माल ते आहे। थर जो माण्हू थर जी वारी वांगुरु तमामु महिनती, मोहबती ऐं महिनतकश हूंदो आहे। ख़ासि करे शहरनि जी भेट में थर जूं जेके असांजूं भेनरूं आहिनि, अमड़ियूं आहिनि, औरतूं ख़ासि करे पाण चऊं, तमामु महिनतकश हूंदियूं आहिनि। हू मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे असुर वेल उथी करे लस्सी विलोड़ींदियूं आहिनि, माल ॾोहंदियूं आहिनि, हर कमु कार करे पोइ पंहिंजे थर जी सकाफ़त खे उजागर करण लाइ हू भर्त भरींदियूं आहिनि, रलियूं ठाहींदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हितां खां तव्हां खणी दुनिया लेवल ते हाईलाइट करियो, तव्हांखे दुनिया मंझि तमामु बहितरीन शयूं थर में मिलंदियूं, थर जे माण्हुनि वटि मिलंदियूं। थर जे माण्हुनि जी रहणी करणी तमामु असां मुश्किल चई सघूं या महिनतकश चई सघूं, त छो त उन्हनि जी ज़िंदगी काठियुनि खां वठी, माल जी ॾुहाई खां वठी, खाधो पीतो पचाइण खां वठी, हर शइ खे तव्हां ॾिसो। उन्हनि जी निस्बत में थर जा मर्द जेके आहिनि, माल चारणु, माल खे वापसि आणणु, उन्हनि जी देखभाल करणु में अहम किरदारु कंदा आहिनि ऐं शहरनि ॾांहुं वञी करे सीधो सामान वठी ईंदा आहिनि।
थर जा माण्हू मोहबती आहिनि, हू हर शइ गॾियल तौरु कंदा आहिनि, खाईंदा बि गॾु आहिनि, घुमंदा बि गॾु आहिनि, माल बि गॾु चारींदा आहिनि। तमामु महिनती, मोहबती, प्यारु कंदा